अफसोसनाक खबर से आपको आगाह करते हैं कि जिला कबर शदाद कोट में अमन का पंछी उड़ गया। एसएसपी ऑफिस के सामने अली खान मोहल्ले में डाकुओं ने वकील शेख के घर घुसकर डकैती की कोशिश की। मजामत करने पर डाकुओं ने मसम्मात इकबाल खातून को लोहे के राड और डंडे मारकर हलाक कर दिया। पुलिस अमन कराने में नाकाम। मजीद खबरों के लिए देखते रहें पी न्यूज। मसलो चोरी जे हिसाब सां आया नहीं जैसा मुझी मां था भिड़ी है लगे बावजूद जो गल्लो में पखो आने सादा करो शेख डंडो आने डंडे वाले उन का नाला शान खबर दो नाला ये जो सा के खबर दिया था सा छडियो माचा ई जेको असांजी कंबर बोड़ा कॉलोनी में जेको वाक़ियो थियो आहे ए शेख बिरादरी जेको कदीर दुनिया जे दुकान जे भरसां हिननि जो वेल्डिंग जो दुकान आहे। हीअ असांजो दोस्त जेको आहे हुते वेल्डिंग कंदो आहे। उनजी अमड़ जीअं ई मंझंदि 2 बजे दारा पंहिंजे घर जो एॾी बदमनी कंबर में छा हितां जो एसएसपी एतिरो ख़ामोशी तमाशाई बणियल आहे, छा हितां जो डीएसपी, छा हितां जो एमपीएस सरदार खान चांजो, एतिरो छा एसएसपी कंबर एतिरो लाचार ऐं बेवस बणियल आहे धाड़लनि जे आॾो चोरनि जे आॾो जो हिकु जेके असांजे घर जे अंदरि औरतूं आहिनि उहे बि महफ़ूज़ न आहिनि। 15 ॾींहं अवल चोरी थी आहे 15 लख खणी विया आहिनि सोन ख़र्चे ईद गीद जे ॾींहुं पाण में चोरी थी आहे। उहे ई माण्हू उहा ई पुलिस भेण जी चुड लापरवाह असां लानत था कयूं हिन कंबर पुलिस ते जो ही रोज़ जा जेके असांजे कंबर शहर में मामला पेश था थियनि उन जी ज़िम्मेवार असां हुन पुलिस खे ऐं हितां जे कंबर एसएसपी खे था सम्झूं जो हिकु अमड़ जे चेहरे मुबारक ते जेके हुननि कुहाड़ियुनि जा वार कया आहिनि उहे असांखे अवां वीडियो लाइव ज़रिए ॾेखारियासीं ऐं शेख बिरादरी जा असांजे जेको बुरड़ा कॉलोनी जा रवासी आहिनि बाबा एसपी जे घर जे साम्हूं पुलिस 24 कलाक वेठी आहे। जीअं तव्हां ॾिठो ऐं मालकनि जो बि ॿुधो त हितां जो घर जे भरिसां ॾोह थियो सुमेर चनो एतिरो बेवस धाड़े चोरनि जे आॾो बणियल आहे ऐं उनजो भाणज एसे जो जेको ताज़ो ई जेको आहे सिकंदर चनो जेको कंबर में बदिली कयो वियो आहे रखियो वियो आहे। छा उन एतिरी चोरनि खे छूट ॾेई छॾी आहे त उतां जे असांजे घरनि जूं औरतूं बि महफ़ूज़ न रहनि। अरे